दोस्तों हिन महिल मां ॻाल्हाईंदुसि जेको पाकिस्तान में पाकिस्तान हुकूमत ऐं अवाम जे विच में कलाकू जेको जलसनि जुलूसनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे उन ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों जेकॾहिं पाकिस्तान हुकूमत जो हिंदुस्तान जे बॉर्डर ते का झड़प थिए थी ऐं माना थिए थी ऐं हुकूमत चए थो त असां हिंदुस्तान सां जंग कंदासीं त उन महिल सॼी अवाम उन सां मुतफ़िक़ थी ऐं चए थो त असां जंग करण लाइ तयारु आहियूं। टोटल जेके बि जमायतूं आहिनि सभु जेके बि टोटल अवाम आहे उहा ईअं थी चए। वरी जेकॾहिं कश्मीर वारो मसइलो उथे थो ऐं कश्मीर जे लेवल सां जंग करण जी का ॻाल्हि ॿोल थिए थी तॾहिं बि अवाम चए थो त असां हुकूमत सां गॾु आहियूं, असां पहिरें असां कश्मीर जे मामले ते हिंदुस्तान सां विढ़ंदासीं। दोस्तों हिन महिल आख़िरी नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ्रांस जेके माना गुस्ताखी कई आहे उन गुस्ताखी जे लेवल ते सिर्फ़ु माना रज़वी साहिब चयो आहे त तव्हां उन्हनि सां बाइकाट कयो। रज़वी साहिब ईअं न चयो आहे त तव्हां जंग कयो उन्हनि सां, चयो सिर्फ़ु बाइकाट कयो। बाइकाट करण जे लेवल सां उनखे माना गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं माना उन ऐं अवाम जे लाइ हुननि जे वटि हुकूमत वटि का बि अहिड़ी रिस्पेक्ट न आहे। अवाम लाइ का बि रैयत लाइ अहिड़ी सुठी सोच नथी रखे हुकूमत। असां फ़क़ीर माण्हू आहियूं, असां इहा चवंदासीं हुकूमत करण वारा कहिड़े बि मज़हब कहिड़े बि फ़िरके सां वाबस्तगी हुननि जी छो न हुजे, मगर इंसान जे जेको असूलनि सां ज़िंदगी गुज़ारे, इंसानियत जे पहलुअनि ते ज़िंदगी गुज़ारे। हाणे असां जे माना रज़वी साहिब ईअं न चयो त तव्हां फ्रांस सां जंग कयो, हालांकि फ्रांस इसराइल जे जो पालियल हिकिड़ो कुतो आहे जेको इसराइल जे लेवल सां हले पियो थो ऐं इसराइल जे तौर तरीक़े ते हले पियो थो ऐं उन लेवल सां असांजा हुक्मरान बि असां जेको हिन महिल मौजूदा हुक्मरान आहिनि इहे बि हिन महिल असांखे ईअं ॾिसण में था अचनि त इन्हनि खे सिर्फ़ु डॉलर ऐं पैसनि ऐं करंसी जी ज़रूरत आहे, बाक़ी अवाम जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं अवाम हुननि सां हर मोल ते गॾु आहे त हीअ अवाम सिर्फ़ु हुननि खे जंग जे लाइ त न चयो आहे त कंहिं मुल्क सां तव्हां जंग कयो, मगर हिन अवाम जी हिन महिल ताईं इहा घुरा त सिर्फ़ु तव्हां हुननि सां फ्रांस सां सिर्फ़ु बाइकाट कयो ऐं फ्रांस सां बाइकाट कयो। छो त असांजे पैगम्बर आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा जी हुननि तौहीन कई आहे। उन तौहीन जे सिलसिले में तव्हां असां अवाम जो साथ ॾींदे हुकूमत हुननि सां बाइकाट करे, मगर हुकूमत इन पहलूअ खे खां मुकरजी वञे थो। हाणे इहा बाल माना अवाम जे कोर्ट में आहे त अवाम हुकूमत लाइ अञा अॻु ते कहिड़ी सोच रखे थो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों।